मीरपुर बटोरो को ख़बर ॾींदा हलूं। उस्तादनि जी मुक़ररी लाइ IBA टेस्ट में 33 ऐं 34 मार्कूं खणंदड़ उमेदवारनि पारां ट्रेनिंग में शामिल न करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। उन सिलसिले में सिंध जे तइलीमी खाते पारां उस्तादनि जी मुक़ररी लाइ 40 खां घटि मार्कूं खणंदड़ उमेदवारनि खे ट्रेनिंग कराए ॿीहर टेस्ट वठण जो फ़ैसिलो कयो वियो हो, जंहिं तहत 33 खां 39 मार्कूं खणंदड़ उमेदवारनि खे ट्रेनिंग में शामिल कराइण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो हो। जॾहिं त तालुक़े मीरपुर बटोरे में अॼु खां शुरू थींदड़ तरबियत में 33 ऐं 34 मार्कूं खणंदड़ उमेदवार पता खेनि ट्रेनिंग में शामिल थियण खां रोकियो वियो, जंहिं ते तालुक़े मीरपुर बटोरे जे मुख़्तलिफ़ शहरनि खां दड़ो, बनू, जोक, लायकपुर खां आयल केतिरा ई उमेदवार ट्रेनिंग सेंटर खां मेन बस स्टॉप ताईं ट्रेनिंग में शामिल न करण ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। मेन बस स्टॉप ते धरणो हणी सजावल हैदराबाद रोड ब्लॉक करे छॾियो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे मुज़ाहिरीन अज़ीज़ सुमरो, अरबाब अतीक मेमण, ताहिर शाम, हबीबुल्ला खोड़ ऐं ॿियनि चयो त सिंध जे तइलीम खाते वाज़े तौर ते नोटिफिकेशन जारी कंदे 33 खां 39 मार्कूं खणंदड़ उमेदवारनि खे ट्रेनिंग में शामिल करण जो फ़ैसिलो कयो आहे, लेकिन संदन 33 ऐं 34 मार्कूं हुअण बावजूदि खेनि ट्रेनिंग में शामिल न पियो कयो वञे। हिननि मुतालबो कयो त तइलीम खाते जे नोटिफिकेशन ते अमल कंदे 33 खां 39 खणंदड़ उमेदवारनि खे ट्रेनिंग में शामिल कयो वञे। रिपोर्ट चेतन लाल, अमल न्यूज़, मीरपुर बटोरो। नसीराबाद को ख़बर ॾींदा हलूं। पाक एंड वेलफेयर ट्रस्ट इस्लामाबाद जे तावन सां डॉक्टर गुलज़ार अहमद शाबराणी कंबर शहदाद कोट खां हेठि ॻोठ मियल खान शाबराणीअ में फ्री मेडिकल कैंप लॻाई। फ्री मेडिकल कैंप में मरीज़नि खे तपाशी मुख़्तलिफ़ बीमारियुनि जूं टेस्टूं करे 400 जे लॻभॻि मरीज़नि खे दवाऊं ॾिनियूं वेयूं। रज़ाकारनि में साईं सईद अहमद लोहार, जुमन चिंजड़ी, सिकंदर मेहराणी, सारंग तुनियो सागरी, सूफ़ी गफ़ार चना शामिल हुया। डॉक्टर गुलज़ार चयो त बरसाति ऐं ॿोॾि सबबि माण्हू रोड रस्तनि ते रहाइश अख़्तियार कई। खाइण पीअण जी खोट ऐं गंदगी सबबि नंढो वॾो मलेरिया, टाइफाइड, चमड़ीअ जी बीमारियुनि में डायरिया, बुखार, खंघि ऐं ज़ुकाम समेत मुख़्तलिफ़ मौज़ी मर्ज़नि में मुब्तला थी विया आहिनि। उन जे इलाज लाइ हर रोज़ु मेडिकल कैंप लॻाए उन्हनि जी टेस्टूं करे दवाऊं ॾिनियूं पयूं वञनि। हिन चयो त हिन वक़्तु असां मथां फ़र्ज़ु आहे त घर खां बेघर थियलनि जो वाहर कयूं। ॿिए तरफ़ ॻोठ हाजी फ़तेह अली फलपोटो ऐं साजिद इलियास फलपोटो जे तावन सां जामशोर लम्स हॉस्पिटल स्पेशलिस्ट डॉक्टर प्रकाश कुमार ऐं ॿियनि डॉक्टरनि पारां सैलाब मुतासिरनि लाइ ॻोठ में तबई कैंप लॻाई वई। फ्री मेडिकल कैंप में लॻभॻि 541 माण्हुनि खे तपाशी चेकअप कयो वियो ऐं उन्हनि जूं मलेरिया समेत ॿियनि मर्ज़नि जूं टेस्टूं करे खेनि दवाऊं ॾिनियूं वयूं। रिपोर्ट अब्दुल क़दीर मंगी, अमल न्यूज़, नसीराबाद। दड़ो मां ख़बर ॾींदा हलूं। दड़ो लॻ ॻोठ हाजी मुज़फ़र बुकेरो जे रहवासण ग़रीब पोरियत औरतुनि रुख़साना बुकेरो, हवा बुकेरो, ज़ेबू बुकेरो दड़ो प्रेस क्लब में एहतजाज कंदे चयो त गुज़िरियल 1.5 महीने खां वठी ॻोठ में NRSP पारां असां 13 औरतुनि खे रोज़ु सिंधी रिली सिबण लाइ ट्रेनिंग ॾिनी ऐं चयो त तव्हांखे हर महीने 28,000 रुपया वज़ीफ़ो ॾिनो वेंदो, जेको सिर्फ़ु 6 औरतुनि खे पैसा ॾिना, बाक़ी 7 औरतुनि जा पैसा नथा ॾियनि। हिन चयो त असां ग़रीब ॿचिड़े वाल आहियूं, पंहिंजा ॿार बचा घर छॾे रिली ठाहिण जो हथ सां पोरियो कयो ऐं जेको वज़ीफ़ो असांजो हक़ आहे उहो ॾिनो वञे। असां ग़रीब पोरियतूं औरतुनि सां इंसाफ़ कयो वञे। हिननि सिंध हुकूमत ऐं ज़िले इंतिज़ामिया सजावल खां NRSP ख़िलाफ़ जांच जो मुतालबो कयो। ॿिए तरफ़ NRSP जे ज़िले सजावल जे इंचार्ज अब्दुल्ला चना सहाफ़ियुनि खे ॿुधायो त जिन औरतुनि जा पैसा आया हुया उन्हनि खे ॾिना आहिनि ऐं ॿियनि जा मथां खां पैसा न आया आहिनि। रिपोर्ट समी अल्लाह मेमन, अमल न्यूज़, दड़ो। नसीराबाद को ख़बर ॾींदा हलो। यूनियन काउंसिल मियांदार चिंजड़ीअ जे ॻोठ खानमंद खावड़ में मुफ़्त तबई कैंप लॻाई वई। ऑस्ट्रेलिया में रहंदड़ नसीराबाद समेत भर पासे जे नौजवाननि पारां मोकिलियल दवाउनि बाद समाजी वर्कर सईद अहमद शेख जी सहकार सां डॉक्टर गुलज़ार अहमद शाबराणी पंहिंजी रज़ाकार टीम समेत
कैंप लॻाई हुई जिते औरतुनि ऐं ॿारनि समेत 500 मरीज़नि खे मुफ़्त दवाऊं ऐं इलाजु ॾिनो वियो। उन मौक़े ते डॉक्टर गुलज़ार अहमद शाबरानी, सईद अहमद शेख ऐं ॿियनि चयो त असां कुझु ऑस्ट्रेलिया में रहंदड़ सिंधी संगत जे ताउन सां बिना कंहिं तंज़ीम जे इनफ़रादी तौरु ख़ल्क़ी ख़िदमत करे रहिया आहियूं। असांजी कोशिशि आहे त मेडिकल कैंपुनि लॻाइण जो सिलसिलो जारी रहे। रिपोर्ट अब्दुल क़दीर मंगी, अमल न्यूज़, नसीराबाद।